अस्सलाम वालेकुम यारी मत जीअं त मां लाहौती अदनान नारई मज़दूर इता जो सरदार आहियां ये सरदार रहंदसि। जीअं त मूंखे ॾुख हिन ॻाल्हि जो थो थिए असां मज़दूरनि खे मज़दूरी नथी मिले, जे मिले थी त पूरी नथी मिले, ज़ुल्म कयो थो वञे। हे असांजो मज़दूर भाउ आहे, सॼो ॾींहुं मज़दूरी थो करे। हींअर त लोड़े आयो आहे, सासी बि लोड़े आयो आहे। लाज़मी कंहिं ज़ालिम 5 रुपया ॾिना हूंदा, कंहिं रोकराया हूंदा। मां हुन ज़ालिम खां पुछणु थो चाहियां तो 5 रुपया न मज़दूर भाउ जा रोकिया न, कहिड़े हिसाब सां रोकिया अथई? तूं हिन खे ॾिसी वेही माण्हू हे त घुरी खणी खाईंदो। हे सासी हे लोड़े आयो आहे, छा हिन खे हक़ न आहे खाइण जो? असां मज़दूर हूं, असांखे हक़ ॾिनो वञे। मां इन करे आईंदे हे जेको इलेक्शन थी वई सो थी वई, को मसइलो न आहे। 5 साले मां इलेक्शन में थो बीहां मज़दूर इतिहाद जे तरफ़ां, ऐं मां हर कंहिं मज़दूर जी मदद कंदसि। ईअं न आहे त मां को सभु माल मेड़े पंहिंजे घर खणी ईंदसि, न न, ख़ुदा ख़ुदा जे ख़ौफ़ खां डिॼो। मज़दूर जी मज़दूरी रोके ॾे तव्हां अमीर थींदो, खरपती थींदो, कुझु ई हथु कोन ईंदव। असां मज़दूरनि जा पैसा घर में खणी ईंदो त घर में बीमारियूं ईंदव। मां तव्हांखे ॿुधाए छॾियां, हे मज़दूर भाउ आहे मुंहिंजो, हे मूंसां हली आयो, पंहिंजो हिन पंहिंजे दिलि जो हाल ॿुधायो। मूंखां बर्दाश्त न थियो। हींअर मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा था अचनि, पर मां महसूसु नथो तव्हांखे कराए सघां। जेको मुंहिंजे दिलि में आहे न सो मूंखे ख़बर आहे। बसि इहो तव्हांखे भरपूर जवाबु 5 साले ॾींदासीं। आज़ाद उम्मीदवार बि असां। अस्सलाम वालेकुम यार।